वाइस अपराध ख़बर सिलसिले ज़रिए ख़बर शेयर कंदासीं। वॾा माशू थाणे जे हद में अमन मान बरक़रार न थी सघियो। अॼु सुबुह सां उस्ताद फ़िदा हुसैन बिड़दीअ खां सीडी मोटरसाइकिल फुर उस्ताद अने शागिर्दनि जो धरणो हणी करे रोड ब्लॉक करे छॾियो आहे। नाज़रीन, अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त पिरालो भरिसां वॾा माशू थाणे जे हद में ज़ुल्म जी इंतिहा थी वई आहे। फुरन जो मामिलो रोज़ बणिजी लॻ चुको आहे। अॼु सुबुह सां उस्ताद फ़िदा हुसैन बिड़दीअ खां सीडी मोटरसाइकिल फुर करे विया। उस्ताद अने शागिर्दनि जो पीर गफ़ार शाह वटि रोड लिंक वटि धरणो हणी वेही रहिया। वॉइस ऑफ पिरालो ब्रेकिंग न्यूज़। पिरालो भरिसां वॾा माशू थाणे जे हद में अमन मान बरक़रार न थी सघियो। उस्ताद फ़िदा हुसैन बुड़दीअ खां सीडी मोटरसाइकिल ऐं ॿियो सामान फुर करे फ़रार थी विया। उस्ताद ऐं शागिर्दनि जो धरणो बरक़रार। वॉइस ऑफ पिरालो ब्रेकिंग न्यूज़। वॾा माशू थाणे जे हद में अमन मान बरक़रार न थी सघियो। उस्ताद बि महफ़ूज़ न रही सघिया।